दिन दिहाड़े सरेआम पुलिस के सामने शहरियों का लुटना अब उनका मुकद्दर बन चुका। कानून का कोई अता पता नहीं। गुज़श्ता एक साल से ज़िला कंबर शदादकोट के शहरी चोरों और लुटेरों के आगे मजबूर। SSP ज़िला कंबर शदादकोट नाम नेहाद पुलिस मुकाबलों तक महदूद। बिल्कुल माहौल ॾाढो ख़राब थी वियो आहे। पहिरियां ॿुधासीं अख़बारनि में फेसबुक में त कचे में इहा तबाही आहे। कश्मीर कणकोट जो इलाइक़ो मशहूरु आहे। हाणे उहे कचे जा धाड़ेल अची पके शहर शहदादकोट में पनाह वरिती अथऊं। अने शहर में अची तबाही शुरू कई अथऊं। ॾींहं ॾिठे जो चोरियूं चकारियूं थियनि थियूं। पहिरियां राति जो थींदियूं हुयूं, फुर धाड़ा वग़ैरह थींदा हुया। अॼुकल्ह त शहदादकोट में ॾींहं ॾिठे जो फुरूं थियनि थियूं। मोटरसाइकिलूं काहीं पियूं वञनि, दुकाननि तां पहिरियां गलियुनि मां राति जो टाइम निकिरंदियूं हुयूं। ऐं अॼुकल्ह त लेडीज़ गली में जेका वञे थी, उन गली में लेडीज़ खां ई पर्स फुरे भॼी था वञनि। आवाम त पहिरियां सुकून सां हूंदी, लेकिन हाणे त हर कंहिंजो सुकून तबाह आहे। ऐं ज़्यादातर टारगेट जेके आहिनि कारोबारी माण्हू थियनि था, जेके दुकाननि ते वेठा आहिनि, उन्हनि खां फुरूं अची कनि पिया। हथियारनि जे ज़ोर ते सरेआम हथियार खणी घुमंदा था वतनि। ऐं पुलिस बीठी आहे त बि हुननि खे को परवाह ई न आहे। पुलिस बि शायदि बदल थी सघे थी। फुरूं जाम जाम थी वियूं आहिनि। असां जेको आहे ज़िलो कंबर शदादकोट जे SSP खे अर्ज़ था कयूं, मुताबिलो कयूं था त अमन अमान बहाल कयो वञे। हे जेकी वणंदड़ वाक़िया आहिनि, फुरूं आहिनि, उहे महिरबानी करे ख़त्म कराए वञे, जीअं इंसान सुकून जो रही पंहिंजे शहर शदादकोट में साह खणी सघे। शहरियों की हालत अब ऐसी हो गई है कि रात तो रात, मगर अब वो दिन के रोशनी में भी अपने घरों के सामने मोटरसाइकिलें खड़ा नहीं कर सकते। सरेआम हाथों में मोबाइल फ़ोन्स लेकर घूम नहीं सकते, जबकि औरतें हाथों में पर्स लेकर घरों से निकल नहीं सकते। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच TV शदादकोट।